दवाई ॿ बजा थिया आहिनि भाऊ। ही हॉस्पिटल में हिकिड़ो डॉक्टर हुयो डिस्पेंसर को नूर मरखियाणी नालो हुअसि ऐं साम्हूं इमरान सूमरो हिकिड़ो सुतो पियो डिस्पेंसर। ही पूरी हॉस्पिटल 1:30 बजे खां पोइ सॼी हॉस्पिटल में को मौजूदु ई न आहे। जंहिं ॾे अचूं था ही पेशेंट आहे त को उहो रिप्लाई कोन थो ॾिए। डॉक्टर नूर मरखियाणी डिस्पेंसर हिकिड़ो सुतो पियो हुयो। पोइ हे ॾिसो डॉक्टर हाणे ख़बर न आहे त कहिड़े हंधि डॉक्टर आहे अलाए कहिड़े हंधि न आहे। हे टाइम थियो आहे 2:35। को बि हॉस्पिटल में ॾिसो साम्हूं को डॉक्टर ई मौजूदु न आहे। ही सॼी हॉस्पिटल हाणे हे जो कोई एमरजेंसी में पेशेंट अचे, ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे हार्ट अटैक हुजे या कंहिंजो बीपी हाई हुजे, बीपी जो हिकिड़ो हाइपरटेंशन जो पेशेंट आयो आहे जेको मूं हॉस्पिटल में 2:35 ते खणी आयो आहियां, को डॉक्टर मौजूदु न आहे। हिकिड़ो डिस्पेंसर वेठो, हुनखे चयो अदा हिन जो बीपी चेक कर, त उहो आयो ई न। ही ॿाहिरि न चौकीदार आहे, न पटे वालो आहे, न को डिस्पेंसर आहे, न को डॉक्टर मौजूदु आहे। पूरी तालका हॉस्पिटल रतो दुरो अंदरि ईअं लावारस पई आहे। न को डॉक्टर, न डिस्पेंसर, को स्टाफ ई न आहे हितां जो को, न को हिते को मुलाज़िम आहे।